ही असांखे लेटर ॾिनो आहे। हिन में लिखियो अथनि त असांजो प्रोग्राम जीअं हले थो ईअं ई हलंदो, न अॼु न सुभाणे हिनखे सिंध गवर्नमेंट प्राइवेट न कंदी। असांजो प्रोग्राम बचियो, बाक़ी असां सभु शयूं हिननि खां खसे वठंदासीं। मेन मक़सदु हुयो असांजो प्रोग्राम बची वञे, PPHI में या कंहिं बि कंपनी में न वञे। ऐं इन खां अलावा हिन में जेको एज़ अ यूजली लिखियल आहे त माना जेके असांजो सैंक्शन पोस्टूं ऐं असांजी उन जो बजट वञे पियो ॿी कंपनी में, उहो बि न वेंदो, छो त जीअं प्रोग्राम आहे तीअं जो तीअं हलंदो। बिल्कुलु असां एहतिजाज बि ख़तम कयूं था ऐं सुभाणे असांजी DG ऑफिस में मीटिंग बि आहे अपग्रेडेशन ऐं सर्विस स्ट्रक्चर जे लाइ। ऐं इनशाअल्लाह असां उन ते बि सुभाणे वञी डिस्कस करे समूरनि खे मैसेज मोकिलींदासीं। ऐं मां अचण वारनि लेडी हेल्थ वर्कर सुपरवाइज़र ड्राइवरनि जी थोराइती आहियां, उन्हनि जी महिरबानी जो एॾी गर्मी में मां सां गॾु वेठियूं, ऐं मीडिया वारनि जी थोराइती आहियां जेके हिन महल ताईं सुबुह 9 बजे खां हिन महल 10 थियनि था पिया राति जा ऐं असां सां गॾु बीठा आहिनि। पाकिस्तान